सारंग, कीअं रहियो नौकरी जो अॼोको पहिरियों ॾींहुं? तमामु सुठो, पर छा सारंग? हिकु ॻाल्हि जी शिदत सां कमी महसूस पई थिए। उहा कहिड़ी? तुंहिंजो मौजूदु न हुजणु। छो? तूं मुंहिंजी सुहराणी आहीं न। हा आहियां। मां तोखे पंहिंजे साह खां बि वधीक वेझो सम्झंदो आहियां। ही नौकरीअ जा 3-4 कलाक बि मूंखे वरह लॻंदा आहिनि। पर नौकरी न कंदे त खाईंदासीं किथां? इहा ई त मजबूरी आहे, न त मां तोखां हिकु पल बि दूर न थियां। जॾहिं खां पंहिंजो ही ज़िंदगी जो नओं सफ़र शुरू थियो आहे, तॾहिं मुंहिंजी ज़िंदगी में बहार अची वई आहे। हा, जॾहिं खां पंहिंजो ही सुहानो सफ़र शुरू थियो आहे, तॾहिं खां मुंहिंजी वीरान ज़िंदगी बहार थी वई आहे। तूं मूंखे मिली आहीं त सम्झ मूंखे ज़िंदगी जी हर ख़ुशी मिली वई। तुंहिंजूं इहे ॻाल्हियूं मुंहिंजो मन मोहे विझंदियूं आहिनि। सारंग, दिलि चवंदी आहे त तूं ॻाल्हाईंदो रहीं ऐं आउं ॿुधंदी रहां। ॻाल्हाए नेठि त थकिजी पवंदुसि न। छो? बुख ते केतिरो ॻाल्हाईंदुसि। ओहो, ॻाल्हियुनि में वेही रहियासीं, ख़बर ई न पई। तूं हथु मुंहुं धोई अच, मां मान खणी अचां। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।